Sindhi current conditions they inne scientific, objective, emotionless not in a bad way. Because sometimes you have to make decisions not based on emotions, but based on rationale. Especially in a massive disaster that deal karo, you massive disaster takriban sa khatam kon dido. Asage era scientific data kape, asage era manu kapan jeko lage scientifically deal kar sake. Taule chalda jay kon mein asaja mashallah ida brilliant. Ai ida samjhara naujawan hoje asage mayusi ji ka zarurat hai. असांजो वक़्तु गुज़री वियो असांजो सिंध जो सना जो सिंधी डायस्पोरा जो फ्यूचर जेको आहे असांखे नंढियूं वॾियूं नंढियूं आदा ऐं जिन में एॾो अकुल आहे एॾो फ़हम आहे असांखे उन्हनि खां सिखणु असां ब्लेम त करे सघूं था बाबा फलाणे जो पियो आहे फलाणे जो पियो आहे सभु पियो आहे ॿ ॻाल्हियूं तव्हांखे चवंदुसि थोरो घणो जेका मुंहिंजी इन्वॉल्वमेंट रही आहे लोकली असांजे कोट में जेका असांजे इलाइक़े में त हिकिड़ी ॻाल्हि जेका तमामु माण्हू मिस था कनि उहो इहो था कनि जॾहिं मींहं आया ऐं इहे अनएक्सपेक्टेड हुआ इहो न कंहिं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट प्रिडिक्ट कयो कंहिं कोन कयो ऐं एॾे स्केल ते सिंध में हिन खां पहिरीं तारीख़ में बरसाति थी आहे त उहे जेके मेजर असांजा जेके बसंतीअ वारा उन्हनि ते परवाह कान हुई पर जेके हारी नारी जेका आहिनि उन्हनि जा साल में 2 क्रॉप्स थी हिकिड़ो कंदा आहिनि प्रोड्यूस कॉफी बीट जेको हुनजो दैट प्रोवाइड्स देम फूड सिक्योरिटी ऐं ॿियो हुनजो हूंदो आहे कैश क्रॉप उहो या असां वटि या कॉटन हूंदो आहे या शुगर केन हूंदो आहे त उहे जेके ग़रीब हारी हुआ उन्हनि जे घरनि में उन्हनि जो सॼे साल जो जेको उन्हनि पंहिंजी खुराक स्टोर कई उन्हनि खे टाइम कोन मिलंदो निकिरंदो हिकिड़ी ॻाल्हि ऐं मुंहिंजे अचण खां 2 ॾींहं पहिरीं कुझु माण्हुनि सां ॻाल्हि थी हुननि असांखे इहो चयो त हिन वक़्तु टंडे इलाइक़े में असांजो डिस्ट्रिक्ट आहे एतिरो पाणी आहे त हिन दफ़े असां हाथ कोन करे सघंदासीं इनजो मतिलबु इहो आहे त असांजे माण्हुनि वटि बचिया जेके ॻोठनि में ग़रीब रहनि था उन्हनि जो जेको फूड सिक्योरिटी आहे उहा ख़तमु थी चुकी आहे उहा न रुॻो छाकाणि नेक्स्ट जेको असांजो वीक जो थींदो क्रॉप उहो थींदो स्प्रिंग ऑफ 2023 मार्च या अप्रैल में उहो त कोन थींदो पर उहो जो 23 अप्रैल मार्च में जो क्रॉप अचे हा उहो असांखे असांजा उहो स्टोरेज करे हा टिल अप्रैल ऑफ 2024 उन खां पोइ न रुॻो हारनि जे घरनि में जेका खाधो स्टोर जो आहे जिन में सॼे साल जा वीक जेको हुनजो स्टोर हो उहे ख़राब थी चुका आहिनि त जेका ॻाल्हि आउं चवणु थो चाहियां जेका आदि तमामु ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असांखे ॿियनि सभु रिहेबिलिटेशन बि थींदी माण्हुनि जा घर ख़राब थींदा पर जेसि ताईं जॾहिं तव्हां उन्हनि खे खुराक न ॾींदा त कीअं सर्वाइव कंदा सो असांखे जेको कुझु थी सघे थो असांखे हिन मुल्क में सभु कुझु ॾिनल आहे असांखे पंहिंजे ज़रूरत खां We live in this country not for our necessities, we live here for our luxuries. And I think we need to put our luxuries on the back burner and look at the necessities, the absolute necessities for survival of our people back home. ऐं मूंखे एॾी ख़ुशी आहे हिन ॾुख पाए जेको हालत असांजे नौजवान मुंहिंजी नंढी अची जेका मूंखे न ख़बर थी करे मां वई आहियां ॾिसंदी आहियां she knows more about what is happening there than most of us जेके असां ॻाल्हियूं था कयूं ॿी ॻाल्हि तव्हांखे चवंदुसि हिकिड़ी पॉज़िटिव बिल्कुलु मञूं था त गवर्नमेंटल करप्शन आहे सभु कुझु आहे आउं हुन ॻाल्हि नथो करे सघां पर मुंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस आहे आउं तव्हांखे ॿुधायां जेको मूंसां थियो असांजा जेके हारी माण्हू हुआ उन्हनि खे असां जेको शेल्टर टेम्पररी प्रोवाइड कयो मच्छरदानियूं कयोसीं जेको उन्हनि कयोसीं मुंहिंजो कोई माण्हू चयोसीं सभु कुझु आहे पर असांखे टेंट खपे जेसि ताईं हिननि माण्हुनि खे पंहिंजे घरनि में वापसि माण्हुनि जा घर सभु ॾेई विया तव्हां इमेजिन करियो जेकॾहिं 6 times more या 7 times more बरसाति पए थी त उहे ग़रीब माण्हू जेके पंहिंजे मड हाउसिस में रहनि था उहे कहिड़ी प्रोटेक्शन कंदा उन्हनि
तो उन्होंने चयो टेंट खपे असांखे टेंट था कंदो वठी ॾियो मुंहिंजो टेंट किथां मिलंदा चई तव्हां जे मुख़्तियार कराइसी सां ॻाल्हायो उहो तव्हांखे ॿुधायो मूं मुख़्तियार करे फ़ोन कयो शहर ॿुधा नालो आहे हुनजो मुश्ताक शहर मुश्ताक न मुश्ताक जो लास्ट जेको I'm sorry last name was शहर The man, and while I was talking to him, literally broke down and started crying. नौजवान छोकिरो साईं हुन छोकिरे मूंखे जो सही तव्हां कसम थो खणो छॾियां हफ़्ते खां हिकिड़ो मिंट कोन सघंदो आहियां मूंखां जेको कोई थी सघे थो ऐं कोशिशि करियां पियो पर आउं बेवस रुॻो इन करे न त करप्शन आहे सभु कुझु आहे पर बेवसीअ त डिज़ास्टर जेको आहे this is the magnitude of this disaster is something that has not been seen. And उन्हें बिल्कुल ताई रात से there are decades of corruption which have led to the destruction of the infrastructure. बिल्कुल सही है. The systematic corruption है पर individuals अन्य होते हैं जेके बड़ी पूरी मेहनत करके आप कोशिश करते हैं. So मुझे आज ये लोग ऐसा करेंगे तो तां के जितनो थी सके तो ताने कमला कम करो ऐं असां कंदासीं सनाब कंदी हर को कंदो इहो न इंतज़ार करे तो ॿियो केरु कंदो सना छो न करे फलाणो छो न करे charity starts at home charity starts in your heart start with your heart start with your pockets and पोइ तव्हां ॿियो केरु चओ था तव्हां करियो पर ॿियनि खे करण खां पहिरीं पाण त तव्हां कदम खणो सो हालात तमामु ॾुखिया आहिनि पर माण्हू कमु कनि पिया असां बैंक जेको हिते जेको सभु कुझु खणी करे सघूं था त उनजी मदद करियो जेको थी सघे थो करियो ऐं असां समाज खे अॻिते कंदासीं पंहिंजे मदद कंदासीं ऐं आउं पंहिंजे त पंहिंजो चई सघां त आउं इहो प्लेस करियां थो I'll donate $3,000 to this cause. कोशिश करे भाई त सभिनी मेरी मालिक साहब ज़ाहिद साहब की सभिनी मेरी महिरबानी तव्हां जो मोकिलियो